परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत आहे। मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि छा यीशु मसीह जे अंदरि उहे ई गुण आहिनि जेके परमेश्वर में पाया था वञनि पिया। मुंहिंजा प्यारो इहो असां इन जे करे ॾिठोसीं छो कि बाइबल ॿुधाए थी पई कि जंहिं सॼो जहान ठाहियो आहे उहो यीशु मसीह जे नाले सां हिन धरतीअ ते अची करे देह धारण कयईं। मतिलबु यीशु मसीह जे द्वारा सॼो जेको आहे धरती ठाही वई ऐं जहान ठाहियो वियो। त ॾाढो ज़रूरी हो इन ॻाल्हि खे ॾिसणु कि यीशु मसीह जे अंदरि उन ई परमेश्वर जा गुण आहिनि कि न जंहिं सभु कुझु ठाहियो। मुंहिंजा प्यारो जेॾी महिल असां इहो सभु कुझु ॾिसूं पिया त असांजो जेको मुख्य मक़सदु हुयो उहो सभु कुझु ॻाल्हियूं ॾिसण जो इन जे पोयां इहो हुयो कि जेको बाइबल रस्तो ॿुधाए थी पई, यीशु मसीह जेको रस्तो ॿुधाए थो पियो उद्धार पाइण जो मानव जाति खे, छा असां हुन ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो इन जी वजह सां ई असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि छा यीशु मसीह ते असां भरोसो करे सघंदा आहियूं। आख़िरकार उहो आहे केरु। ऐं मां तव्हांखे इन ॻाल्हि ते इन तरीक़े सां ॿुधाइण जी कोशिशि कई कि यीशु मसीह उहो ई ख़ुदा आहे जंहिं सॼो जहान ठाहियो। असां उन जी ॻाल्हि ते विश्वास करे सघंदा आहियूं। ऐं इन जे अलावा मुंहिंजा प्यारो असां अलॻि अलॻि तरीक़े सां बि इहा ॻाल्हि खे ॾिठो आहे कि असां बाइबल जे मथां हुन जे ॿुधाए रस्ते जे मथां विश्वास करे सघंदा आहियूं। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उनखे ॾिसी सघंदा आहियो जिते असां ॾाढो सुठी तरीक़े सां इन ॻाल्हि खे ॿुधायो। मुंहिंजा प्यारो जेॾी महिल असां पिछलो वीडियो ठाहियूं पिया त उन जे अंदरि मां तव्हांखे चयो मां तव्हांखे हिकु ॿिए अलॻि तरीक़े सां बि इहो सम्झाइण जी कोशिशि कंदुसि, इहा ॾेखारण जी कोशिशि कंदुसि कि हा असां यीशु मसीह जी चयल ॻाल्हि ते इहे बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई उद्धार खे खणी करे असां हुन ते विश्वास करे सघंदा आहियूं। ऐं मुंहिंजा प्यारो अॼु असां उन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। मुंहिंजा प्यारो असां इहा ॻाल्हि इन तरीक़े सां ॾिसंदासीं कि जंहिं तरीक़े सां यीशु मसीह जो जनमु थियो है न, हितां खां असां ॾिसण जी कोशिशि कंदासीं कि छा असां बाइबल जे मथां विश्वास करे सघंदा आहियूं, कुझु अहिड़ो कुझु अलॻि आहे या इन ॻाल्हि खे खणी करे ताकी असां विश्वास करे सघूं। त मुंहिंजा प्यारो जेॾी महिल असां बाइबल पढ़ूं था पिया त यीशु मसीह जे जनम जे बारे में ॾाढी अद्भुत ॻाल्हि जेकी आहे उते ईअं लिखियलु आहे। जेॾी महिल असां बाइबल पढ़ूं था मुंहिंजा प्यारो त यीशु मसीह जे जनम जे बारे में ईअं लिखियलु आहे कि यीशु मसीह जो जेको जनमु आहे उहो कुंवारी माता जे पेट मां थियो है न। इन जो मतिलबु आहे कि जीअं आम ॿार पैदा थींदा आहिनि माता पिता जे मिलन जे द्वारा, उहो यीशु मसीह जो जनमु कोन थियो। यीशु मसीह जो जनमु जेको आहे उहो अलौकिक तरीक़े सां अद्भुत तरीक़े सां थियो। हिकु कुंवारी जेकी आहे उन गर्भ धारण कयईं। मुंहिंजा प्यारो इहो बाइबल ॿुधाए थी पई कि पिता परमेश्वर जेको आहे पंहिंजी पवित्र आत्मा जे द्वारा कुंवारी माता जे पेट में ॿिज रखी, उन जी वजह सां जेको आहे उहो ॿाहिरि पैदा थियो। मां तव्हांखे जेॾी महिल इहो ॿुधायां थो त इन जो मतिलबु ईअं कोन्हे कि परमेश्वर जेको आहे माता मरियम जेकी यीशु मसीह जी माता आहे उन सां गॾु ग़लति संबंध ठाहिनि। मुंहिंजा प्यारो इन ॻाल्हि खे ग़लति न सम्झिजो। मां तव्हांखे इहो ॿुधाए रहियो आहियां कि परमेश्वर ॾाढो अलौकिक ऐं अद्भुत तरीक़े सां मरियम जे पेट में ॿिज रखी, उन जी वजह सां यीशु मसीह जेको आहे पैदा थियो। मुंहिंजा प्यारो मूंखे ख़बर आहे तव्हांजे दिलि में सुवालु ईंदो कि इहो कीअं मुमकिन थी सघंदो आहे, इहो पॉसिबल कीअं थी सघंदो आहे कि कोई ईअं कुंवारीअ जे द्वारा कोई ॿारु पैदा थिए, कुंवारी गर्भ धारण करे। हा मुंहिंजा प्यारो मूंखे ख़बर आहे इहो तव्हांजो जेको सुवालु पुछणु आहे उहो वाजिबी आहे। हा छोकी इहो मनुष्य जी जेकी बुद्धि आहे उन जी वजह सां इहा ॻाल्हि जेकी आहे नामुमकिन आहे। असां हिन ॻाल्हि खे अगरि जे विज्ञान जी दृष्टि सां बि सम्झणु चाहियूं न त बि इहा ॻाल्हि जेकी आहे उहा नामुमकिन आहे कि काई कुंवारी जेकी आहे उहा गर्भ धारण करे। पर मुंहिंजो सुवालु इहो आहे कि छा परमेश्वर जंहिं कुझु न मां सभु कुझु ठाहियो उन जे लाइ बि इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। उन जे लाइ ॻाल्हि इहा ॾाढी ॾुखी आहे जा कंहिं माता जे गर्भ में उहो ॿिज रखे जंहिंजी वजह सां उहो ॿारु पैदा थिए। मुंहिंजा प्यारो छा परमेश्वर जे लाइ बि काई शइ नामुमकिन आहे, कोई चमत्कार करणु नामुमकिन आहे। मुंहिंजा प्यारो तव्हां चवंदो परमेश्वर जे लाइ सभु कुझु मुमकिन आहे। ऐं अगरि जे परमेश्वर ईअं करे त छा हुन कुझु ग़लति कमु कयो? न मुंहिंजा प्यारो हिन में काई ग़लति ॻाल्हि बि कोन्हे। पर हाणे सुवालु थो अचे पियो कि आख़िर परमेश्वर इहो कयईं छो? छा ज़रूरत हुई ईअं जेॾी महिल यीशु मसीह खे इन तरीक़े सां पैदा करण जी? मुंहिंजा प्यारो मां तव्हांखे इन ॻाल्हि खे सम्झायां कि कोई बि जेको गुनहगार आहे उहो पंहिंजे पाण खे बचाए कोन सघंदो आहे। इहा ॻाल्हि असांखे ख़बर आहे। ऐं इन जे अलावा असांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि ख़बर आहे कि हिकु गुनहगार जेको आहे ॿिए गुनहगार खे बि कोन बचाए सघंदो आहे। ऐं मुंहिंजा प्यारो असां ॾिठो आहे कि असां जाम गुनाह कया आहिनि ऐं असां पंहिंजे पाण खे बचाए कोन था सघूं। त जेॾी महिल परमेश्वर यीशु मसीह खे इन अलौकिक तरीक़े सां धरतीअ ते मोकिलण जी योजना ठाही त हुनजे पोयां जो कारण हुयो ताकी उहो मानव जाति खे उद्धार ॾेई सघे, ताकी उहो मानव जाति खे बचाए सघे। मतिलबु उहो तव्हांखे ऐं मूंखे बचाए सघे। मुंहिंजा प्यारो इन जी वजह सां उनजो जनमु जेको आहे पवित्रताई में थियणु ज़रूरी हो। छोकी हिकु पवित्र माण्हू ई आहे जंहिंजे मथां केस नथो हले, जेको गुनहगार कोन्हे, उहो ई आहे जेको ज़मानत ॾेई सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो इन जे करे परमेश्वर इन तरीक़े जी योजना ठाही ताकी तव्हांखे ऐं मूंखे उद्धार जे रस्ते ते खणी वञी सघे। मुंहिंजा प्यारो सोचे ॾिसो थोरी देरि जे लाइ
सोचते ॾिसो थोरी देरि जे लाइ, अगरि जे परमेश्वर इहे योजना न ठाहे हा त केरु असांखे बचाए हा, छोकी असां पाण खे त बचाए कोन था सघूं, ऐं ॿियो गुनहगार असांखे बचाए कोन थो सघे। इन जे करे ॾाढो ज़रूरी हुयो कि यीशु मसीह इन तरीक़े सां अचे ऐं असांखे बचाए। सोचे ॾिसो मुंहिंजा प्यारो, अगरि जे परमेश्वर इहा योजना न ठाहे हा त असां मरी वञूं हा, पर परमेश्वर जेको ॾाढो असां सां प्यार थो करे, उन इन तरीक़े सां योजना ठाहे ताकी तव्हांखे ऐं मूंखे उहो बचाए सघे। मुंहिंजा प्यारो, थोरी देरि लाइ वरी मां तव्हांखे हिकु ॻाल्हि खे सोचण लाइ मजबूर थो कयां। अगरि जे हिकु यीशुअ वांगुरु ई अगरि जे 5-7 ॼणा इन तरीक़े सां ई पैदा थियनि हा त छा थिए हा, है न? तव्हां असां वरी मुंझी पऊं हा कि असां कंहिंजे मथां विश्वास कयूं जीअं अॼु असां मुंदल आहियूं, पर परमेश्वर सिर्फ़ु यीशु मसीह खे उन ई मक़सद सां जेकी असांजी ज़रूरत आहे, पापनि मां छुटकारो ऐं अलौकिक तरीक़े सां, अद्भुत तरीक़े सां धरती ते जनम वठाराईं, छो ताकी असां आसानीअ सां विश्वास करे सघूं। मुंहिंजा प्यारो, बाइबल असांखे बचाइण जे लाइ ॾाढा रस्ता ॾिना अथई, ॾाढा सबूत ॾिना अथई ताकी असां बची वञूं। मुंहिंजा प्यारो, अगरि जे उन खां पोइ बि असां इन्हनि ॻाल्हियुनि खे नज़रअंदाज़ कयूं त असां जेको नर्क वेंदासीं, इन जी वजह सां त परमेश्वर जो ज़िमेदार कोन रहंदो, असां पाण ज़िमेदार रहंदासीं। पर परमेश्वर जेको असां सां ॾाढो प्यार थो करे, उहो चाहे थो कि असां बची वञूं, इन जे करे उहो सबूत थो ॾिए। ईंदड़ समय में मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे हिकु ॿी तरीक़े सां ॿुधाइण जी कोशिशि कंदुसि, छोकी असां चयोसीं मां तव्हांखे ॾाढनि तरीक़नि सां ॿुधाईंदुसि कि बाइबल जेको आहे उहो सत्य आहे, उनजो जेको ॿुधायल रस्तो आहे उहो सचो आहे। त हिकु ॿिए तरीक़े सां असां ॾिसण जी कोशिशि कंदासीं कि छा असां बाइबल जे मथां विश्वास करे सघंदा आहियूं, यीशु मसीह जे द्वारा ॿुधायल रस्ते ते विश्वास करे सघंदा आहियूं। तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आशीष